बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम पंहिंजनि जी पुकार में आऊं आहियां अव्हांजो मेज़बान मासूम मुस्तफ़ा कुंभर। नाज़रीन, असां हर हफ़्ते हाज़िर थींदा आहियूं पंहिंजनि जी पुकार में, जंहिंमें असां अवाम जी रड़ तव्हां सॾु कूक ऐं उन जे मुतलिक़ ॻाल्हि कंदा आहियूं ऐं उन हवाले सां कंहिं मौज़ू ते असां महिमान शख़्सियत सां ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। इन हवाले सां अॼु बि असांजे पंहिंजनि जी पुकार में पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जो एडिशनल ऑर्गेनाइज़ सेक्रेटरी हुर मोहम्मद ख़ान मंगेरो असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे। असां केरु भलीकार था चऊं। असां अॼु पंहिंजे प्रोग्राम में सिंध जी सियासी सूरत हाल, ख़ासि करे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी सिंध में 13 साल जेका हुकूमत रही आहे उन में उनजो किरदारु ऐं पोएं दौर में पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल बि इक़्तिदार में रही आहे ऐं हिन वक़्तु पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल बि GDA जेका उहा वफ़ाक़ जी इतादी रही आहे, त इन हवाले सां असां उन सिंध लाइ छा कयो आहे, मुस्तक़बिल मुंहिंजी छा लाइबल हूंदो। ऐं हिकिड़ी तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो वञा त जंहिं महिमान शख़्सियत सां असां ॻाल्हाइण वारा आहियूं, इहा महिमान शख़्सियत जेका आहे हू खिपरेल आहे कि तमामु ख़ासि करे सांगड़ ज़िले जी पाण ॻाल्हि कयूं त उन में हिकिड़ो वॾो उनखे मयार हासिलु आहे त उन में सियासी पार्टियुनि जे हवाले सां सूबाई तंज़ीम में पहिरियों दफ़ा कंहिं नौजवान शख़्सियत खे या नौजवान जे सियासी हवाले सां उनखे तंज़ीम में रखियो वियो आहे। इहो पहिरें दफ़ा आहे ऐं असां इन ई शख़्सियत सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सभ खां पहिरियां त पंहिंजे महिमान खे प्रोग्राम अचण ते भलीकार चऊं था। महिरबानी मुस्तफ़ा कुंभर साहब। असां ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं। असां पहिरियों सुवाल कंदासीं मोहम्मद ख़ान साईं सां त साईं, सिंध में सियासी हवाले सां पहिरीं ॻाल्हि सियासत कीअं था ॾिसो सिंध में? ॾिसो, सिंध जी जेका सियासत आहे उहा ख़िदमत खां घणी परे आहे ऐं सियासत जो मक़सदु ख़िदमत हुअणु खपे। सिंध जी सियासत सिर्फ़ु इक़्तिदार जे कॉरिडोर में रहण जो नालो आहे ऐं उनखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मैनेज करण जो नालो आहे। त असां कीअं बि करे पैसे जे इस्तेमाल सां, सरकारी मशीनरी जे इस्तेमाल सां ऐं माण्हुनि खे ख़रीदो फ़रोख़्त करे कंहिं न कंहिं तरीक़े सां हुकूमत में रहूं। त सियासत जो कॾहिं बि इहो मक़सदु न आहे हूंदो। सियासत जो मक़सदु ख़िदमत आहे, अवामी ख़िदमत आहे, माण्हुनि जे मसाइल जो हल आहे। उन हिसाब सां मूंखे सिंध में सियासत नज़र ई नथी अचे। अच्छा, सिंध में तव्हांजी ॻाल्हि कई आहे त सिंध में तव्हांखे सियासी हवाले सां का बि अहिड़ी शइ नज़र नथी अचे। उनजो मतिलबु इहो ई थो सिंध करप्शन जे वरचल आहे। सिंध में करप्शन जेको करप्शन जे वरचल सिंध जो आख़िर में जेको इन करप्शन जो ख़ात्मो कीअं मुमकिन आहे? तव्हां बि हिकिड़ी सियासी पार्टी सां तालुक़ु रखो था, तव्हांजी छा राय हूंदी? ॾिसो, करप्शन जो ख़ात्मो हिकिड़ी त हुकूमती धुर आहे जंहिं पंहिंजी सियासत जो नस्बुल आइन ई करप्शन ठाहे छॾियो आहे। त इन जे लाइ लाज़िम आहे त पाकिस्तान जे जेके वफ़ाक़ी इदारा आहिनि उहे सूबे ते नज़र रखनि, सूबाई हुकूमतनि ते नज़र रखनि। सुप्रीम कोर्ट हिकु तमामु सुठो इदारो आहे ऐं ख़ुदि मुख़्तार इदारो आहे। सुप्रीम कोर्ट खे इन ते नज़र रखणु खपे। FIA आहे, नैब आहे, इहे जेके बि इदारा आहिनि इहे पॉलिटिकल इंजीनियरिंग खे छॾे ऐं उन्हनि खे खपे त हक़ीक़ी माना में जेके करप्ट माण्हू आहिनि उन्हनि खे पनिश बि कनि ऐं वसूली बि कनि। सिर्फ़ु माण्हुनि खे जेलनि ताईं महदूद रखणु 2-4-8 महीना ऐं उनखां पोइ ज़मानतूं करे उन्हनि खे आज़ादु करे छॾनि, इन सियासत खे छॾे ॾियनि। बुनियादी ॻाल्हि आहे त जेके करप्ट आहिनि उन्हनि खे हक़ीक़ी माना में पनिश कयो वञे ऐं जॾहिं तव्हां करप्ट अॻुवान खे इबरत ठाहींदो तॾहिं करप्शन जो ख़ात्मो थींदो। अॼु ॾींहं ताईं पाकिस्तान में जेका बुनियादी वजह आहे करप्शन न ख़तमु थियण जी, त करप्शन ते को इबरत न आहे ठहियो। करप्शन जंहिं बि कई आहे, अरब जी करप्शन कई आहे, त हुनखे उन वॾे प्ले बार्गेन में 1 करोड़ या 2 करोड़ या 5 करोड़ ॾेई मैनेज करे छॾियो आहे। त इहो त ॾाढो सस्तो सौदो आहे। तव्हां 10 करोड़ जी हिकु अरब जी करप्शन कयो ऐं तव्हां 1 करोड़ या 2 करोड़ ॾेई पंहिंजी जान छॾायो। त इहे प्ले बार्गेन जा जेके कॉन्सेप्ट इन्हनि खे ख़तमु करणा पवंदा ऐं असां जो जेको मुल्क आहे उनजो वजूदी इस्लाम जे नज़रिए मुताबिक़ आहे ऐं इस्लाम त ॾाढो क्लियर आहे इन मामले में त चोर जो हथु कटणु खपे, इबरत ठाहिणो आहे चोर खे ऐं उनखे चोर खे चोर सज़ा ॾियणी आहे। त अॼु ॾींहं ताईं हिते त कंहिंजो हथु कटण जो त ख़ैर पाण वटि उहो रवाजी न आहे। अगरि हथु न बि कटियो थो वञे त कम अज़ कम सियासतदान खे, करप्ट सियासतदान खे इबरत ठाहियो वञे। तव्हांजी ॻाल्हि कई वफ़ाक़ जे हवाले सां। वफ़ाक़ी इदारा नेब, FIA जेको हींअर कमु करे पई, ख़ासि करे सिंध में करप्शन जे हवाले सां काफ़ी केस उथारिया पिया आहिनि, केस हलंदड़ पिया आहिनि। छा तव्हां उन्हनि केसनि सां मुतमिन आहियो? छा इन्हनि केसनि खां पोइ सिंध में को जेको तब्दीली अची सघे थी? सिंध जी भलाई को कमु थी सघे थो? ॾिसो, पाकिस्तान जा जेके बि इदारा आहिनि मतिलबु उन जे अंदरि असांखे इहा शइ त नज़र अचे थी, मीडिया जी कवरेज उन्हनि लाइ ख़ूब आहे ऐं सियासी माण्हू जॾहिं वञनि था त मूंखे त कॾहिं ईअं महसूसु थींदो आहे नैब, FIA इन्हनि जी पेशी बि हिकु सियासत पई थिए।
हिकु मुजरिम जॾहिं पेशी ते वञे थो त हुनखे थ्रू आउट पाकिस्तान पूरे मुल्क में हिकिड़ी तमामु सुठी मीडिया जी कवरेज मिले पई त हुननि जे लाइ त इहो हिकिड़ो जलसे जे मुतरादिफ़ आहे, उहो जलसो कनि जंहिंजे लाइ ठीकु ठाक ख़र्चु करिणो थो पवे। त हीअ मेथड अञा हिननि जा ठीकु न आहिनि। सिर्फ़ु पेशियुनि ते इन सिस्टम ते हलाइण सां कुझु कोन्ह थींदो ऐं हिननि खे पंहिंजा मेथड बहितर करणा पवंदा। अच्छा, तव्हां बि पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे प्लेटफॉर्म तां डिस्ट्रिक्ट काउंसिल सांगड़ जा जेके मेंबर रहिया आहियो, 4 साल मुदो जो हुयो, तव्हांजो टाइम पीरियड कीअं गुज़रियो? छा तव्हांखे पंहिंजे उन दौर में को फंड मिलिया तरक़ियाती कमनि जे हवाले सां, या जेके अपोज़िशन मेंबर हुआ उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो वियो, सिर्फ़ु हुकूमती मेंबरनि खे जेको आहे जेको माल पाणी ॾिनो वियो, पैसो ॾिनो वियो उन्हनि खे तरक़ियाती कमनि जे हवाले सां? आउं बि शुक्रगुज़ार आहियां तव्हां इहो सुवालु कयो, ऐं इहो हिते खिपरो ऐं सांगड़ जे माण्हुनि जो हक़ु आहे त हू कम अज़ कम जेके मालियाती फंड्स आहिनि जेके हिते जे माण्हू लाइ अचनि था उहे हिते जे माण्हुनि में मुनसिफ़ाणी विर्छ जे तौर ते इस्तेमालु थियनि। बुनियादी ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे सादनि लफ़्ज़नि में अगरि ॿुधायां आम माण्हू जी ज़बान में, त डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मेंबर हुअण जे नाते मूंखे 1.5 करोड़ रुपया, तक़रीबन 1 करोड़ 46 लख रुपया फंड्स जे तौर ते मिलणा हुआ, ऐं उन जी जाइ ते मूंखे 13,86,000 रुपए जो सामान ॾिनो वियो, ऐं उहो सामान बि डबल प्राइस में लॻाए, मतिलबु 6 खां 7 लख रुपए जो सामान ॾिनो वियो। त बुनियादी तौर ते जेको हुननि मूंसां नाइंसाफ़ी कई उहा इहा कई जो 1 करोड़ 32 लख रुपया मुंहिंजा मनपसंद माण्हुनि में विराया विया। जेको मुंहिंजो हक़ो यूनियन काउंसिल जो हक़ो, जंहिं माण्हुनि मूंखे मुंतख़िब कयो उन्हनि माण्हुनि जो हक़ो, लेकिन उहो ज़ाहिर पीपल्स पार्टी इहा शइ मैनेज कई, ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे तमामु मेंबर्स जा तक़रीबन 1 करोड़ 32 लख 1 करोड़ 3 लख फ़ी माण्हू जा जेतिरा बि इलेक्टेड नुमाइंदा हुआ उन्हनि जा फंड्स उन्हनि पंहिंजी मर्ज़ी सां इस्तेमालु कया, ऐं उन्हनि कोशिशि कई त हिननि खे फंड्स न ॾियूं त जीअं अवामी ख़िदमत न करे सघनि। इहा जमहूरियत जी मुनाफ़ी आहे, माण्हुनि सां ज़्यादती आहे। जंहिं अवाम असांखे मुंतख़िब कयो, डिस्ट्रिक्ट काउंसिल में वेहारियो, उन्हनि सां इहा बुनियादी तौर ते नाइंसाफ़ी, ऐं मूं इन जे लाइ डिस्ट्रिक्ट काउंसिल में आवाज़ बि उथारियो, असां हाई कोर्ट सां बि असां इन ॻाल्हि लाइ रुजू कयो, लेकिन ज़ाहिर आहे पंहिंजे निज़ाम में बहितरी जी गुंजाइश मौजूदु आहे। ऐं हिकिड़ी ॿी तव्हांखे दिलचस्प ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, लोकल गवर्नमेंट ते तव्हां आया आहियो, त लोकल गवर्नमेंट कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान जे आर्टिकल 32 ऐं आर्टिकल 140 जे मुताबिक़ कानून में वाज़े तौर ते आइन में लिखियलु आहे त लोकल गवर्नमेंट हुअणु खपे, लेकिन जॾहिं जॾहिं बि जमहूरी हुकूमतूं आयूं आहिनि उन्हनि हमेशह आइन शिकनी कई आहे, आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे, बल्दियाती इदारनि खे पावरफुल नाहे कयो वियो, ऐं लास्ट टाइम बि सुप्रीम कोर्ट मजबूर करे इलेक्शन कराया हुआ। अॼु बि तव्हां ॾिसो, अॼु बल्दियाती इदारनि खे ख़तमु थिए खे तक़रीबन लॻभॻि साल थी चुको आहे, ऐं सिंध में, पंजाब तोड़े ॿियनि सूबनि में को बि इरादो न पीपल्स पार्टी जो नज़र थो अचे न PTI जो नज़र थो अचे त हीअ संजीदा ई न आहिनि इन ॻाल्हि जे लाइ। हालांकि हीअ आइन शिकनी आहे, जीअं पाण चवंदा आहियूं त कंहिं डिक्टेटर टेक ओवर कयो उनखे पाण गद्दारी सॾींदा आहियूं, त हीअ बि साल खां पाकिस्तान जे आइन सां गद्दारी पई थिए, पर इन गद्दारी ते ॻाल्हाइण केरु नथो चाहे, सभु ख़ामोश आहिनि, ऐं साल खां मुंतख़िब नुमाइंदनि जा इख्तियारात सेक्रेटरीज़ जे, TMOs जे ऐं मुख़्तियारकार असिस्टेंट कमिश्नर्स, डिप्टी कमिश्नर्स जे हवाले आहिनि। ऐं खां अपील कंदुसि ॿीहर इहा त तव्हां फिलफोर जेको बल्दियाती निज़ाम खे बहाल कयो, बल्दियाती माण्हुनि खे जेसि ताईं तव्हां एम्पावर न कंदो होसि ताईं पाकिस्तान में सुठी सियासी तब्दीली मुमकिन ई न आहे। त तव्हांखे सांगड़ ज़िले जे हवाले सां तव्हां सवाल कंदुसि। सांगड़ ज़िलो 70 सैकड़ो गैस ॾिए थो पाकिस्तान खे, ऐं उन जो जेको 50 किलोमीटर उन खां परे तलको खिपरो जेको गैस जी सहूलियत खां महरूम आहे, हिकिड़ो अलमियो आहे। हक़ीक़त में ॾुख थो थिए, सांगड़ जी गैस पंजाब वञे थी, कराची वञे थी, मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं वञे थी, पर उन जो तलको खिपरो जेको उहो गैस जी सहूलियत खां महरूम आहे। तव्हां GDA जा, पाकिस्तान मुस्लिम फंक्शनल जा मेंबर आहियो, उन सां गॾु तनज़ीम जा मेंबर बि आहियो, ऐं हींअर हुकूमत वफ़ाक़ जेका आहे उनजी जेका आहे GDA इतादी बि आहे। इन हवाले सां तव्हांजो छा चवणु हूंदो? छो त क़ौमी असेंबली में हमेशह वफ़ाक़ जी गैस ॾिए थी, त उन में क़ौमी असेंबली में आवाज़ उथारण जी ज़रूरत आहे। उते GDA जा मेंबर मौजूदु आहिनि, GDA जा नुमाइंदा मौजूदु आहिनि, त उते GDA छा आवाज़ उथारियो आहे, उथारींदी, या तव्हांजो छा चवणु आहे? ॾिसो त इंतिहाई सुठो सुवालु आहे तव्हांजो। ऐं पहिरियां त मूंखे खिपरो जे माण्हुनि सां हमदर्दी आहे,
पंहिंजे पाण सां बि हमदर्दी आहे जो असांजो ज़िलो गैस बि ॾिए थो ऐं उन जे बावजूदि असां सभु गैस जी सहूलियत खां महिरूम आहियूं ऐं असांजी गैस सां ॿियनि ज़िलनि जा ॿियनि सूबनि जा माण्हू फ़ाइदो वठनि पिया, लेकिन उहा बुनियादी सहूलियत असांखे न आहे मिली सघी। इहो असांजो बुनियादी हक़ु आहे ऐं इहो हक़ु असांखे मिलणु खपे, इन जी का ॿी राय न आहे। हाणे ॿी ॻाल्हि आहे त मिले छो नथी। खिप्रो जे माण्हुनि खे, सिंध जे अवाम खे ख़ुसूसन इन शइ खे सम्झणो पवंदो। कॉन्स्टिट्यूशन पाकिस्तान जे आइन में इहा वाज़े तौर ते ॻाल्हि लिखियलु आहे त गैस आहे या पेट्रोलियम आहे या का बि मादनियात आहे, जंहिं बि सूबे मां निकिरे थी उन सूबे जो पहिरियों हक़ु आहे उन ते। जॾहिं सूबे जी घुर्ज पूरी थींदी त उन खां पोइ ॿियनि सूबनि ॾे उन शइ खे मुंतक़िल करे सघिजे थो। लेकिन हिकिड़ी कंडीशन उन में लिखियलु आहे, अगरि गैस निकिरण टाइम ते अगरि सूबो एतिराज़ नथो करे ऐं वफ़ाक़ खे उहा शइ खणी वञण जी इजाज़त ॾिए थो त पोइ वफ़ाक़ इख़्तियार रखे थो। जंहिं टाइम बि हिकिड़ो खूह खोटियो वञे थो, उन मां गैस निकिरे थी, उन टाइम ते पाण खे ॾिसणो आहे त उन टाइम जी सूबाई हुकूमत गैस जे मामले में कहिड़ो फ़ैसिलो कयो। अगरि सूबाई हुकूमतूं जॾहिं खूह खोटिया वञनि था, गैस निकिरे थी, उन टाइम ख़ामोश रहनि थियूं, गैस खे पंजाब या कंहिं ॿिए सूबे ॾे मुंतक़िल कनि थियूं, उनखां पोइ अवाम जे अंदरि अची बिला वजह जो हिकिड़ो नारा खोखला लॻाया वञनि था त हीअ फेडरेशन असां सां ज़्यादती पई करे। ॾिसो, फेडरेशन खां पहिरियां सूबा ख़ुदि मुख़्तार आहिनि ऐं सूबे जे वज़ीर आला खे चवंदुसि त तव्हां बजाए अवाम खे धोखो ॾियो, तव्हां टू द पॉइंट स्टैंड वठो ऐं जेके हक़ीक़तूं आहिनि उहा माण्हुनि जे साम्हूं रखो। माण्हू ही धोखे जी दुनिया हाणे न आहे रही, ही कूड़ जा ॼार जेके तव्हां विछायो पिया इहे हिकु ॾींहुं ख़तमु ई थियणा आहिनि। त जेके तव्हांजूं पावर्स आहिनि, अॼु सूबा ख़ुदि मुख़्तार आहिनि, गैस जो मामिलो हुजे, ॿी कंहिं मादनियात जो मामिलो हुजे, सिहत जो मामिलो हुजे, तालीम जो मामिलो हुजे, त हीअ सूबाई इख़्तियारात आहिनि। हा, वफ़ाक़ सिर्फ़ु उन सूरत में ई करे सघे थी जॾहिं सूबो मुतमइन आहे ऐं प्रॉपर्टी। ॾिसो, बुनियादी ॻाल्हि, अगरि अॼु वफ़ाक़ खे का प्रॉपर्टी सूबे जे अंदरि बि खपे थी, जीअं आइलैंड्स जो इशू हुयो, ख़ुसूसन हिकिड़ो हॉट इशू रहियो, डिस्कशन में रहियो, वफ़ाक़ खे आइलैंड बि टेक ओवर करण जी इजाज़त न आहे। सिर्फ़ु हिकिड़ी सूरत में त सूबो इजाज़त ॾिए, अगरि सूबो नथो इजाज़त ॾिए ऐं वफ़ाक़ मजबूर आहे त वफ़ाक़ खे सुप्रीम कोर्ट वटि वञिणो आहे ऐं सुप्रीम कोर्ट उन जे लाइ सालिस मुक़ररु कंदी ऐं उहो सालिस वेही ॿिन्ही सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे विच में वेही फ़ैसिलो कंदो ऐं उन में सूबाई हुकूमत जा के बि हक़ न खसिया वेंदा ऐं हुननि जी मर्ज़ी जे मुताबिक़ प्रॉपर्टी जी जेका वैल्यू हूंदी उहा वफ़ाक़ खे पे करणी पवंदी। त अॼु सूबा ख़ुदि मुख़्तार आहिनि ऐं अगरि सूबाई हुकूमत ई सूबे जे माण्हुनि सां सिंसियर न आहे त पोइ ॿिए खे ॾोह ॾियण मां कुझु न वणंदो। इहो ई अलमियो आहे। अॼु जेको पाण खिप्रो जा माण्हू ख़ुसूसन इन शइ खे बर्दाश्त कनि पिया, गैस न आहे, त इन में मुंहिंजो ख़्यालु आहे त 2008 खां ॾिसो, पीपल्स पार्टी वटि ॾाढो सुठो मौक़ो, 2008 में सूबाई बि हुकूमत पीपल्स पार्टी जी हुई, वफ़ाक़ी हुकूमत बि पीपल्स पार्टी जी हुई। त अगरि इन्हनि जूं नियतूं ठीकु हुजनि हा, अगरि हीअ माण्हुनि जी ख़िदमत करणु चाहिनि हा, त इहो मौक़ो हुयो खिप्रो जे माण्हुनि खे 2008 खां 13 ताईं आसानी सां गैस ॾेई पिए सघिया, छो ॿई हुकूमतूं हिननि वटि हुयूं। हाणे पीपल्स पार्टी जो मक़सदु छा आहे? पीपल्स पार्टी खे माण्हुनि जी ख़िदमत करणी न आहे, माण्हुनि खे सिर्फ़ु ठला नारा ॾियणा आहिनि, हिकु तअसुब जी सियासत करणी आहे ऐं माण्हुनि जी सोच खे विराए रखिणो आहे त वफ़ाक़ तव्हांजा हक़ खाइणु चाहे थो ऐं असां आहियूं जेके तव्हांजे हक़नि जो तहफ़ुज़ पिया कयूं। पोइ बुनियादी सवाल त असां पीपल्स पार्टी खां इहो पुछणु चाहियूं था, पोइ जॾहिं तव्हां बि वफ़ाक़ में हुआ उन टाइम तव्हां असांखे हक़ छो न ॾिना? सूबे में बि तव्हां हुआ, वफ़ाक़ में बि तव्हां हुआ। त हीअ सिंध सां अलमियूं आहे। हिकु अहिड़ी पार्टी जे वर सिंध चढ़ी वई आहे जेका सिंध जे न त हक़नि जो तहफ़ुज़ कंदी, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लूट मार ते यकीन रखे थी। छा मुस्तक़बिल में PMLF खे अगरि सिंध में हुकूमत मिले थी, मौक़ो मिले थो, त छा सागर ज़िले खे खिपिर तलके में गैस मिली सघंदी? ॾिसो, हाणे पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल वाज़े आहे ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल सिंध जे माण्हुनि जे हक़ूक़ ते कंहिं बि सम्झोते लाइ करे तयारु न आहे हूंदी। सिंध जे माण्हू जो हक़ु हमेशह पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जी तरजीह रही आहे ऐं क़िबला पीर साहब पागारो हमेशह सिंध जे माण्हुनि लाइ वाज़े स्टैंड वरिता आहिनि ऐं ख़ुसूसन जंहिंमें हैदराबाद जो जलसो 2012 जो जेको बिल्कुलु ओपन हिकिड़ो हुयो, जेको सिंध जे माण्हुनि जे हक़ लाइ पाण ॿाहिरि निकिता ऐं अवामी तरीक़े सां ॿाहिरि निकिता। बुनियादी ॻाल्हि आहे त पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल इंशाअल्लाह हाणे जॾहिं बि ईंदी त जेके सूबाई कॉन्ट्रैक्ट थी चुका आहिनि उहे पंहिंजी जाइ ते, पर आईंदा जेको बि खूह खोटियो वेंदो उन ते पहिरियों हक़ु सिंध जे माण्हू जो ई हूंदो। उहा गैस सिंध जे माण्हू खे ई मिलंदी ऐं असां इंशाअल्लाह ताला
इहा बुनियादी कोशिश करे खिपरो त छा बल्कि असांजी कोशिशि हूंदी त पहिरीं सिंध पूरी जा खिपरो हुजे या घोटकी जा माण्हू अॼु रड़ियूं कंदा आहिनि ख़ुसूसन त असांजो ज़िलो बि गैस ॾिए थो पर असांखे गैस नथी मिले त जिथे जिथे गैस निकिरे थी इन सूबे जे माण्हुनि जो पहिरियों हक़ आहे। सिंध में किथे बि गैस निकिरे थी त इनशाला सांगड़ जी गैस खिपरो ताईं बि ईंदी, उमरकोट ताईं बि वेंदी ऐं ॿिया जेके थर जा इलाइक़ा आहिनि या ॿिया इलाइक़ा आहिनि त इनशाला पाकिस्तान मुस्लिम फंक्शनल जी तरजीहात में इहा शइ शामिल आहे। जी ॻाल्हि निकिती खिपरो उमरकोट जी त खिपरो टू उमरकोट जेको रोड आहे 20 सालनि खां तबाह जो शिकार आहे। 20 सालनि खां पोइ तव्हां बि न थियो आहे। हींअर चवंदा एॾो रोड तबाह थी वियो आहे जेको हलणु मुश्किल थी वियो आहे, रोज़ खूनी रोड थी वियो आहे, रोज़ाना कई हादसा थियनि था, स्कूल ईंदड़ वेंदड़ ॿारनि खे तमामु घणी मुश्किलात पेश अचे थी या नओं को मुसाफ़िर अचे थो, मोरियूं टुटी वियूं आहिनि, काफ़ी माण्हू उन में किरी ज़ख़्मी थिया आहिनि। त इहो रोड आख़िर छो नथो ठहे? इन रोड ठहिण लाइ हिकिड़ी रोड एक्शन कमेटी बि जेका ठही उन एहतियाज बि कया, रैलियूं बि कढियूं। उनखे अलावा हैदराबाद प्रेस क्लब ते बि एहतियाज थियो आहे गुज़िरियल हफ़्ते, ट्विटर ते ट्रेंड हलिया आहिनि। सूबाई हवाले सां सूबाई हुकूमत जी ज़िम्मेवारी त आहे पर वफ़ाक़ी हवाले सां हिते OGDSL जूं कंपनी बि कमु कनि पियूं, उहे बि वफ़ाक़ जे मातहत आहिनि, पोइ बि आख़िरकार रोड छो नथो ठहे? ॾिसो, बुनियादी तौर ते सभ खां पहिरियां त आउं हौसला अफ़ज़ाई बि करणु चाहियां थो, दाद ॾियण बि चाहियां थो उन नौजवाननि खे जंहिं ट्विटर ते बि ट्रेंड हलाया, बल्कि अमली तौर ते रोडनि ते निकिता। ऐं इहा हिकिड़ी सुजागी जी इलामत आहे ऐं सुजागी सभ खां बहितर शइ हूंदी आहे। तव्हांजी तहरीक जा मक़ासिद मिलनि या न मिलनि, लेकिन अगरि तव्हां सुजाग आहियो कंहिं इलाइक़े जा माण्हू त इनशाला सियासतदान बि हिकिड़ी रियलाइज़ कंदा त हाणे धोखे कूड़ ऐं फ़रेब जी सियासत कोन हलंदी। नंबर 2 ॻाल्हि त खिपरो खां उमरकोट रोड प्रोविंशियल हाईवे अथॉरिटी जो रोड आहे, नेशनल हाईवे अथॉरिटी जो रोड न आहे। इन जो डायरेक्ट ताल्लुक़ सूबाई हुकूमत सां आहे। सूबाई हुकूमत जॾहिं बि चाहे कंहिं बि बजट में पैसा रखी सघे थी, टेंडर करे सघे थी, रोड खे तामीर कराए सघे थी। पर उन जे करे चवंदो आहियां त हीअ मैनेजमेंट रिगिंग जे ज़रिए, धांधली जे ज़रिए मैनेज इलेक्शन, हिननि खे इंसानी जाननि सां को गर्ज़ न आहे। माण्हू मरनि, माण्हुनि जी तबाही थिए, माण्हुनि जा नुक़सान थियनि, माण्हुनि खे तकलीफ़ अचे, हिननि खे इन शइ सां गर्ज़ ई न आहे। खिपरो उमरकोट रोड ॾिसो 20 सालनि खां तव्हां चओ पिया तबाह थियल आहे, त बुनियादी तौर ते पीपल्स पार्टी तक़रीबन पूरे सिंध खे तबाह कयो वेठी आहे। ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल जे अंदरि बि इन ॻाल्हि जो इज़हार करे चुको आहियां त हीअ जेके 3-4 असांजा खिपरो सांगड़ रोड या 2-3 ॿिया रोड ठहिया, उते बि इहा ॻाल्हि करे चुको आहे, तव्हां चमक दमक जी सियासत ते यकीन रखो था, सुर्खी पाउडर जी सियासत ते यकीन रखो था। अॼु तव्हां ॾिसो खिपरो खां सांगड़ रोड लूणखाण ताईं तबाह थी चुको आहे। ऐं प्लानिंग जी तव्हां सूरत हाल अंदाज़ो ॾिसो, हिननि जी पॉलिसी मेकिंग प्लानिंग केॾी ख़राबु आहे। साल पहिरियां रोड ठहियो आहे, अॼु अगरि उन रोड में ख़राबियूं पैदा थियूं आहिनि त उनखे उन हिसाब सां खोटिरियो वञे हा त इंसानी जाननि जो न नुक़सानु थिए। खिपरो खां लूणखाण रोड 2 महीननि जे अंदरि खोटिरियो वियो आहे ऐं इहा अॼु 3 खां 4 जानियूं इंसानी ज़ाया करे चुको आहे। हाणे उन्हनि जानियुनि जो केरु जवाबदारु आहे? हाणे ग़रीब इंसान कोर्ट वञी नथो सघे। अगरि हीअ वेस्टर्न दुनिया हुजे हा, मग़रबी दुनिया हुजे हा त तमामु वॾो मसइलो हुजे हा डिप्टी कमिश्नर जे लाइ, असिस्टेंट कमिश्नर जे लाइ, त हीअ छा पियो थिए हिते, तव्हां कहिड़े हिसाब सां रोडनि जूं खोटरायूं कयूं जो माण्हू पिया मरनि। त हिननि खे को गर्ज़ कोन्हे। ऐं हीअ थी सघे थो खिपरो खां उमरकोट रोड जेको आहे उहो इलेक्शन जे आख़िरी सालनि में वञी ठाहींदा त जीअं माण्हुनि खे असां ॾेखारे सघूं त ॾिसो असां तव्हांजी ख़िदमत कई आहे, वोट वेझा हूंदा ऐं माण्हुनि जी। पर मूंखे उमेदु आहे त अॼु जो माण्हू बाशऊर आहे, हुननि जी यादाश्त एतिरी कमज़ोर न आहे। ईंदड़ जेको 23 जो इलेक्शन हूंदो उन में माण्हू मुकमल तौर ते इहा शइ रियलाइज़ करे चुको आहे त पीपल्स पार्टी ख़िदमत खां घणी परे आहे। जी सिर्फ़ु इलेक्शन जे टाइम में सुर्खी पाउडर जो कमु कंदा। त हाणे इहो इनशाला धोखे जी दुनिया ख़तमु थींदी ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल खे इनशाला जॾहिं टाइम मिलंदो त इनशाला हक़ीक़ी ऐं सही माना में हिते जे माण्हुनि जी ख़िदमत थींदी। खिपरो तमामु घणी वॾी आबादी ते मुश्तमिल आहे। खिपरो में को वॾो को गर्ल्स कॉलेज अञा ताईं न ठहियो आहे। जेको डिग्री कॉलेज आहे उहो बि जेको आहे फ़ाल न आहे। उहे बि जेको रोज़ानी जी बुनियाद ते जीअं क्लास हलनि चवनि था नथा हलनि। इन जी सूरत ते तव्हां छा चवंदो त मेन पंहिंजो आहे बुनियादी तइलीम जे हवाले सां खिपरो में इहो अलमियो आहे त हिते गर्ल्स कॉलेज कोन आहे। हिकिड़ी गर्ल्स कॉलेज जेका स्कूल आहे उहा बि जेका आहे बदहाली जो शिकार आहे। गर्ल्स पंहिंजी जेका कॉलेज आहे डिग्री कॉलेज खिपरो उहा बि जेका आहे तबाही जो शिकार आहे। मोनोटेक्निक कॉलेज जेका आहे उहा बि गैर फ़ाल आहे, तबाह आहे, बिल्डिंग तबाह आहे, को बि क्लास नथा हलनि। इन ते तव्हां छा चओ? ॾिसो, तालीम जॾहिं बि कंहिं समाज खे तबाह करणो हुजे
त अॼु जी जदीद दुनिया में बंदूक खणण जी ज़रूरत न आहे, तव्हां उन्हनि जी तालीम खे तबाह करे छॾियो। त गुज़िरियल 13 सालनि में तव्हां गौर करे ॾिसो, कंहिं नए स्कूल जी सिर न आहे लॻी, कंहिं स्कूल जी तामीर न आहे थी, ऐं कोशिशि थिए पई त हलंदड़ स्कूलनि खे बि बंदि कयो वञे। ऐं खोड़ सारा स्कूल जेके आहिनि, खिपरो जे अंदरि बि 50 खां 60 स्कूल लॻभॻि प्राइमरी स्कूल जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि में बंदि थी चुका आहे। 653 उस्तादनि जी खिपरो में शॉर्टेज आहे, 1700 जे लॻभॻि उस्तादनि जी सांगड़ में शॉर्टेज आहे। हाणे तव्हां उन मां अंदाज़ो करे सघो था त गवर्नमेंट वक़्त जी तालीम लाइ केतिरी संजीदा आहे। हिननि वटि का संजीदगी न आहे, हिननि वटि का प्लानिंग न आहे। हीअ कोशिशि कनि पिया त प्राइवेट स्कूल्स खे असां मज़बूत कयूं, गवर्नमेंट जे स्कूल्स खे ख़तमु कयूं। ऐं गवर्नमेंट जो स्कूल जॾहिं बि तव्हां ख़तमु कंदा आहियो त तव्हां नस्लुनि खे तबाह कंदा आहियो। मुहज़िब मुल्क हमेशह सरकारी इदारनि खे बहितर कंदा आहिनि, ऐं सरकारी इदारनि जो मयार आम इदारनि खां वधीक बहितर हूंदो आहे। असां वटि सरकारी इदारनि जो गैर मयारी आहिनि, ऐं जेके निजी इदारा आहिनि उहे मयार जी तरफ़ वञनि पिया। त हीअ हिकिड़ी हथ ठोकी साज़िश आहे, ऐं उनखे माण्हू खे सम्झणु खपे। हाणे पाण माण्हुनि सभिनि ते लागू थो थिए त इन शइ जी मालिकी कयूं, पंहिंजनि इदारनि जी मालिकी कयूं। जीअं रोड एक्शन कमेटी जा नौजवान निकिता हुआ, त ईअं सभु नौजवाननि खे गॾिजी पंहिंजे स्कूलनि जी मालिकी करणी पवंदी, ऐं कोशिशि करणी पवंदी त सरकारी इदारनि खे बंदि थियण खां बचायो। कोशिशि कयो, छो अगरि सरकारी इदारो बंदि थियो त ग़रीब जो ॿारु पढ़ी कोन सघंदो, ऐं ग़रीब जे ॿार खे त अॻे ई असांजे निसाब में इहो पढ़ायो वेंदो त हारी हाणे हर संभार बाक़ी मुंद में ॾींहुं बचार। तव्हां अंदाज़ो कयो त असां ज़हनी तौर ते ई हिकिड़े ग़रीब जे ॿार खे ग़रीब ई रखणु चाहियूं था, असां उनखे वॾो ख़्वाब बि नथा ॾियणु चाहियूं। असांजे हुकुमराननि जो या असांजे जेके टेक्स्ट बोर्ड, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जा सरबराह आहिनि, उन्हनि जी सोच इहा आहे त ग़रीब जो ॿारु कॾहिं बादशाह जा किसा न पढ़े। उहो इन लाइ न पढ़े जो हुनजे ज़हन में बादशाह थियण जा ख़्वाब बि न अचनि। हाणे हीअ त ख़्वाबनि ते पाबंदी लॻाइण वारा आहिनि, त इन्हनि खां असां अमली कहिड़ी भलाई जी उमेदु रखंदासीं। इन लाइ लाज़िम आहे त सिंध जो नौजवान, पाकिस्तान जो नौजवान अॻिते अचे, पंहिंजनि इदारनि जी, ख़ुसूसन तालीमी इदारनि जी मालिकी करे। सभु इदारा तबाह थी वञनि, अगरि तालीमी इदारा बहितर आहिनि त तव्हां सभु शयूं ॿीहर ठाहे सघो था। तालीम तबाह थी वई, सभु इदारा बहितर आहिनि त तव्हांजो कुझु कोन हूंदो, उहो ठेकेदारी निज़ाम हूंदो। जंहिं ॾींहुं निज़ाम ख़तमु थियो, तव्हांजी क़ौम ई ख़तमु थी वेंदी। गुज़िरियल 2018 जी इलेक्शन में पाकिस्तान मुस्लिम लीग फैक्शनल खे छॾे करे सिंध में GDA खे फाल कयो वियो, ऐं जेके इलेक्शन जी चूंडूं थियूं जेके उहे बि GDA जे प्लेटफॉर्म ते विड़ियूं वियूं। हींअर बि जेके असेंबली में सूबाई जेके मेंबर चूंडियल आहिनि उहे बि तक़रीबन GDA जा ई आहिनि सभु। त हाणे हिकु भेरो ॿीहर वरी पाकिस्तान मुस्लिम लीग फैक्शनल खे जेको आहे फाल ॾिसूं पिया ज़िले सांगड़ में, ऐं ख़ासि करे जीअं कराची में शहीद सूरा बादशाह जी वरसी थियण। त इन हवाले सां छा GDA जो प्लेटफॉर्म बरक़रार रहंदो, या ईंदड़ इलेक्शन में या बलदियाती इलेक्शन में या आम चूंडनि में वरी पाकिस्तान मुस्लिम लीग फैक्शनल जो हिकु भेरो ॿीहर जेको आहे उहो प्लेटफॉर्म फाल थींदो? ॾिसो, पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल बहाली आहे। ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस मुख़्तलिफ़ पार्टीज़ जो, मुख़्तलिफ़ माण्हुनि जो अलायंस हो, जंहिं क़िबला पीर साहिब जी सरबराही में इलेक्शन विढ़ियो। ऐं हू पंहिंजो हिकिड़ो नज़रियो, पंहिंजी सोच रखंदा, हर शख़्स आज़ादु आहे। लेकिन बुनियादी ॻाल्हि त पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल पंहिंजी जाइ ते क़ाइमु आहे, ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल GDA जे ठहण सां पंहिंजी एक्टिविटीज़ कॾहिं बि मुअत्तल न आहिनि कयूं। फंक्शनल लीग जूं एक्टिविटीज़ बहाल रहंदियूं, पंहिंजी जाइ ते कमु कंदी रहंदी। ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु सिंध जो माण्हू पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल खे मोट ॾिए थो, ऐं सिंध जो माण्हू सम्झे थो त सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल आहे। ऐं अॼु सभ खां बहितर जेका ॻाल्हि थी, अॼु कराची जो रहंदड़ जेको शहरी गुज़िरियल खोड़ सारनि दहाइनि खां तक़रीबन 20-30 साल हिकिड़ी मजबूरी वारी कैफ़ियत में हुआ, मज़लूम हुआ, महकूम हुआ हिकिड़े शख़्स जे हथां। त जॾहिं उन्हनि खे आज़ादी मिली आहे त हुननि जो अॼु बि ॾिसो पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ॾे तमामु घणो लॻाव आहे, तमामु घणी चाहत आहे कराची जे अंदरि। ऐं कराची में लियाकताबाद फ्लाईओवर जेको MQM जो मर्कज़ सम्झो वञे थो, उनखे पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जो भरणु ऐं उते जे मुक़ामी क्राउड सां सूरे बादशाह जी शख़्सियत खे ख़राज तहसीन पेश करण जे लाइ इहो वाज़े सबूत आहे त सिंध जे अंदरि रहंदड़ जेतिरियूं बि नस्लूं आहिनि, सिंधी हुजे, उर्दू ॻाल्हाईंदड़ हुजे, पंजाबी हुजे, पठान हुजे, सिंध जे हक़नि जो तहफ़ुज़ कंदड़ ऐं सिंध जो हक़ीक़ी वारिस पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल खे सम्झे थो। ऐं इन प्लेटफॉर्म ते सभु मुख़्तलिफ़ नस्लूं अॼु गॾु आहिनि, ऐं इंशाअल्लाह तव्हां ॾिसंदो त 2023 में पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ई मुतबादिल जमात जे तौर ते साम्हूं ईंदी। तव्हांजी नज़र में कीअं त GDA जे प्लेटफॉर्म ते जेका उहा मोट वधीक मिली आहे, या
MLF जे प्लेटफॉर्म तां जेका आवाज़ वोट वधीक मिली हुई। ॾिसो सिंध जे माण्हुनि जी चाहत क़िबला पीर साहब सां आहे ऐं माण्हू पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल हुजे या ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस हुजे या का ॿी पार्टी, बहरहाल जंहिं बि पार्टी जा पीर साहब सरबराह आहिनि त अवामी तर्जुमान पार्टी उहा ई हूंदी ऐं पीर साहब खे माण्हू सिंध जो हक़ीक़ी वारिस सम्झनि था, सिंध जो हक़ीक़ी तर्जुमान सम्झनि था। त उन जे करे फंक्शनल लीग या GDA जो को फ़र्क़ु न आहे, लीडरशिप हिकिड़ी ई आहे, अवामी मोट ॾाढी ज़बरदस्त आहे। ऐं सिंध जे अंदरि ॾिसो अॼु हुकुमरान जमात खां पीपल्स पार्टी खां पोइ अगरि कंहिं ॿिए नंबर कंहिंजा वोट आहिनि त उहो ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस वोट खया आहिनि। 15 लख जे लॻभॻि 14,88,000 वोट ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस खया आहिनि। हाणे पीपल्स पार्टी त मूं जीअं पहिरियां बि तव्हां सां ज़िक्र कयो त हुननि वटि ROs हुआ, DROs हुआ, हुननि वटि ACs आहिनि, DCs आहिनि, हुननि वटि प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स हुननि जा आहिनि। त पीपल्स पार्टी त मैनेज करे थी, रिगिंग करे थी, त हू हक़ीक़ी वोट न बल्कि हिकिड़ो पंहिंजी मर्ज़ी जो मैनेज्ड वोट शो थिए थो उन्हनि जो। हाणे फंक्शनल लीग या GDA अपोज़िशन जे तौर ते इलेक्शन विड़ी ऐं 14,88,000 वोट खया। ऐं अॼु सिंध जे अंदरि 14 नुमाइंदा आहिनि GDA वटि। ऐं ॿी तव्हांखे तस्वीर जो दिलचस्प रुख ॾेखारियां, उहो रुख आहे PTI जो, जंहिं सिंध में 14,50,000 वोट खया आहिनि, लेकिन उन वटि नुमाइंदा 30 आहिनि। इन मां साबित थिए पियो त अवामी अगरि तर्जुमान आहे, अगरि हक़ीक़ी अवामी अपोज़िशन पार्टी आहे त उहो पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल या ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस आहे। छो वोटनि जे हिसाब सां वोट अॼु बि GDA जा PTI खां वधीक आहिनि, पर PTI कीअं मैनेज करे पंहिंजो अपोज़िशन लीडर ठाहियो आहे, सीट्स वधीक थोरनि मार्जिन सां सीटूं खटियूं या थोरे वोट ते सीट्स खटे अॼु उहो पाण वटि 3 MPs रखियो वेठा आहिनि। त बुनियादी ॻाल्हि अगरि वोट सां हिकिड़े जमहूरियत जेका आहे उहा माण्हुनि खे अहमियत ॾिए थी, घणाई खे अहमियत ॾिए थी, त उन हिसाब सां GDA अॼु हुकुमरान जमात खां पोइ ॿी वॾी पार्टी आहे सिंध जी। त उन मां को शक कोन्हे त पाकिस्तान पीर साहब सां सिंध जो माण्हू इंतिहाई घणी मोहबत करे थो ऐं पीर साहब जंहिं बि प्लेटफॉर्म जो इंतिखाब कंदा सिंध जो माण्हू पीर साहब सां गॾु ई रहंदो। गुज़िरियल 13 सालनि खां त पीपल्स पार्टी सिंध ते क़ाबिज़ आहे, पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे। उन खां पहिरियां पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जो दौरु रहियो, उनखे तव्हां कीअं था ॾिसो? उन्हनि सिंध में ख़ासि करे कहिड़ा तरक़ियाती कम जा ॼार विछाया ऐं सिंध में कहिड़ी अवामी भलाई लाइ उन्हनि कमु कयो? ॾिसो अॼु बि अगरि तव्हां सिंध खे में घुमंदो त सिंध जे अंदरि स्कूल जेके बि तामीर थिया आहिनि इहे पाकिस्तान मुस्लिम लीग जे वक़्त में तामीर थिया आहिनि। उहो मुशर्रफ राज जो टाइम हुजे, उन खां अॻे जो मुस्लिम लीग जी इतिहादी वक़्तु हुजे, या ख़ुसूसन जुनेजो साहब जे टाइम में, मोहम्मद ख़ान जुनेजो साहब जे टाइम में तमामु घणा कम थिया। ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल खे हिकु दफ़ो ई हुकूमत करण जो मुकमल इख़्तियार मिलियो ऐं उहो जुनेजो मोहम्मद ख़ान जुनेजो जी वज़ारत उज़्मा वारो टाइम हो। ऐं उन वक़्तु जेके कम थिया आहिनि उहे तव्हां अॼु कंपेयर करे ॾिसो ॿियनि पार्टियुनि सां, उहो 2-2.5 साल जे मुख़्तसिर अरसे में जेके कम थिया उहो कंहिं बि पार्टी उन लेवल ते अॼु ॾींहं ताईं कम न आहिनि कराया। पीपल्स पार्टी अॼु 13 साल पंहिंजा खणे ऐं मुस्लिम लीग फंक्शनल जो 2.5 साल जो टेन्योर जुनेजो साहब जो खणे ऐं तव्हां कमनि खे कंपेयर कंदो त जुनेजो साहब जा कम तमामु घणा अॻिते आहिनि। अॼु बि पाण वटि सिंध जे अंदरि तालीमी जेको बि ढांचो मौजूदु आहे उहो मोहम्मद ख़ान जुनेजे जे टाइम जो मौजूदु आहे। हिननि त अक्सर बि न आहे लॻाई हिननि 13 सालनि जे अंदरि। डिग्री कॉलेज खिपरो तव्हां ॾिसी वठो ऐं उनजी सूरत हाल जो अंदाज़ो कयो। औरतुनि जे लाइ को बि अल्टरनेटिव ऑप्शन कोन्हे, खिपरो जूं छोकिरियूं तालीम खां महरूम थियनि पियूं ऐं उनजे लाइ बिल्कुलु बि संजीदा न आहिनि जो छोकिरियुनि खे असां हिकिड़ो अलॻि सां तालीमी इदारो ॾियूं, छो हिते जी सकाफ़त इन ॻाल्हि खां मना थी करे त छोकिरियूं ऐं छोकिरा गॾु पढ़ी सघनि। त हुकूमत इन ॻाल्हि लाइ बि संजीदा न आहे त असां छोकिरनि खे मुतबादिल जेको आहे निज़ाम तालीम ॾियूं जीअं वालिदैन पंहिंजे नियाणियुनि खे तालीम पढ़ाए सघनि, पर बिल्कुलु संजीदा नज़र नथा अचनि। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां ॾिसो
मुस्लिम लीग फंक्शनल इतिहादी तौर ते बि हुकूमतनि में रही आहे त उन्हनि हुकूमतनि परफॉर्म कयो आहे। अॼु हिकिड़े आम माण्हू वटि ही मोबाइल फ़ोन आहे ऐं माण्हू इन मोबाइल फ़ोन जे ज़रिए माण्हुनि सां ॻंढियल आहे, लाॻापियल आहे। ही बि पाकिस्तान मुस्लिम लीग जी हुकूमत जे वक़्त जी ॻाल्हि आहे। ही 2000 खां पोइ जूं सभु शयूं आहिनि। टेलीविज़न जो मीडिया, अॼु असां वेहूं पिया, वॾी आज़ादी सां ॻाल्हायूं पिया, फ्रीडम ऑफ असां वटि एक्सप्रेशन आहे, असांजी ॻाल्हि खे माण्हुनि ताईं पहुचाइण जो मीडिया ज़रियो आहे। अॻे अपोज़िशन जी त आवाज़ ई कोन पहुचंदी हुई। इहा अपोज़िशन जी आवाज़ बि जेका आहे इहा बि मुस्लिम लीग जे वक़्त जो कमु आहे। अक़लियत जो वोट, अक़लियत जेका हमेशह साइड ते हूंदी हुई, जंहिंखे बराबरी में वोट जो हक़ ई कोन हूंदो हुयो, अक़लियत खे वोट जो हक़ मुसलमान ऐं अक़लियत खे गॾाए जेको ॾिनो, आम इंसानी लेवल ते खणी आया, सभिनि खे बराबरी जो जेको हक़ ॾिनो, इहो बि मुस्लिम लीग जे वक़्त जो हक़ आहे। त मुस्लिम लीग बुनियादी तौर ते कुझु तमामु सुठा कमु कया आहिनि। अॼु हिकिड़ो ग़रीब माण्हू जेको मोटर साइकिल ते तव्हांखे चढ़ियल नज़र अचे थो, घुमंदे फिरंदे नज़र अचे थो, मुस्लिम लीग जे वक़्त जो इहो ॼार विछायल आहे। कम्युनिकेशन जो जेतिरो सिस्टम हुजे, उहा ट्रैवलिंग हुजे या ॻाल्हाइण जो या मीडिया कम्युनिकेशन हुजे, इहे सभु मुस्लिम लीग जे दौर जा आहिनि। ऐं मुस्लिम लीग जो 2008 में जॾहिं दौर ख़तमु थियो आहे, उन खां वठी अॼु ॾींहं ताईं तव्हां कंपेयर कयो उन पोएं दौर खे ऐं अॼु जे दौर खे, तव्हांखे वाज़े तौर ते शयूं सम्झ अची वेंदियूं त घर घर बिजली मुस्लिम लीग पहुचाई हुई। अॼु को बिजली जो को मेगा प्रोजेक्ट कोन पियो हले, बल्कि रेंटल पावर प्रोजेक्ट्स जहिड़ा नाकाम तरीन मनसूबा हाणे अॻे ठहियल ई निज़ाम खे तबाह कयो वियो। राजा परवेज़ अशरफ साहब जे पीपल्स पार्टी जे प्राइम मिनिस्टर इन जो स्कीम में मेगा करप्शन केस आई हो उन वक़्त जो, पंहिंजे वक़्त जो हज करप्शन केस पीपल्स पार्टी जे टाइम जा केस आहिनि। त मुस्लिम लीग ई वाक़ियतनि कमु कयो आहे ऐं पीपल्स पार्टी सवाइ नारनि, खोखलनि नारनि खां रोटी कपिड़ा और मकान जो नारो हणी माण्हुनि खां मानी बि इन्हनि खसी, कपिड़ो बि इन्हनि खसियो ऐं हाणे लॻभॻि घर बि खसण ते आहिनि। घणनि सारनि खिप्रो जे माण्हुनि खे त नोटिस मिली चुका आहिनि त बाबा तव्हां ही वेठा आहियो, सरकारी प्लॉटनि ख़ाली कयो। हज़ारनि जी तइदाद में अॼु खिप्रो जे ग़रीब माण्हुनि खे फॉरेस्ट डिपार्टमेंट जी तरफ़ खां नोटिस मिलियल आहिनि त तव्हां ही जाइ ख़ाली करे हलियो वञो। सदियुनि खां ई माण्हू हिते वेठल आहिनि। मूंखे सम्झ नथो अचे तव्हां कहिड़ी तरह जी सूबाई हुकूमत हलायो पिया। लाज़िम आहे तव्हां ते त जॾहिं तव्हां कंहिं माण्हू खे बेघर कयो था त तव्हां हुनखे अल्टरनेट ऑप्शन ॾियो, तव्हां हुनखे पहिरियां जाइ ॾियो, ज़मीन ॾियो त जिथे हू पंहिंजो घर वञी ॾे। तव्हां माण्हुनि खे नोटिस मोकिलियो पिया घर जायूं ख़ाली करण जो। सदियुनि खां वेठल माण्हू अॼु जा न आहिनि, नसुल दर नसुल इहे हिते माण्हू जा हाणे सदियुनि वारे माण्हुनि खे पीपल्स पार्टी बेघर करण जे इरादनि में आहे। हाणे हिन पार्टी मां मूंखे त सिंध जे लाइ का भलाई नथी नज़र अचे ऐं उमेदु कयूं था, ऐं अॼु बि इहो चाहियां थो त जेके इदारा आहिनि उन्हनि खे खपे त 2023 जे इलेक्शन खे फ्री एंड फेयर इलेक्शन कनि, जंहिंमें ख़रीदो फ़रोख़्त जी सियासत न हुजे, पैसे जे ज़रिए वोट न ख़रीद थिए, वोट जो रेट न लॻणु खपे। इंसान जे ज़मीर खे तव्हां कीअं पिया ख़रीद कयो? जॾहिं ज़मीर जो विकिरो थींदो त तव्हां कहिड़ी क़ौम जी तरबियत कयो पिया, कहिड़ी नसुल जी तरबियत पिया कयो? त हिननि जो मक़सदु ई बुनियादी तौर ते इहो आहे त असांखे माण्हुनि खे पैसे यानी लालच ते रखिणो आहे त जीअं नसुल जेको आहे उहो हक़ीक़ी जेका इंसानी मयार हूंदा आहिनि उन्हनि जी तरफ़ हिननि जी डायरेक्शन ई न वञे, सोच ई उन तरफ़ न वञे। जॾहिं सोच बाशऊर थी वई ऐं माण्हुनि राइट डायरेक्शन में सोचे पंहिंजा फ़ैसिला करणु शुरू कया त उन ॾींहुं सिंध जी सियासत में, पाकिस्तान जी सियासत में पीपल्स पार्टी लाइ का बि जाइ कोन हूंदी। जीअं त मुस्तक़बिल में बल्दियाती इलेक्शन वेझी आहे ऐं आम चूंडुनि जो वक़्तु अचण वारो आहे। इन सूरताल में हाणे खां ई ज़िले संगठ जी पाण अगरि ॻाल्हि कयूं त हींअर खां ई ग्रुप थियणु शुरू थी विया आहिनि, मुख़्तलिफ़ जेके धुड़ा थियणु शुरू थी विया आहिनि। जीअं खिप्रो जाम नवाज़ अली सीट आहे या सांगठ जी सीट आहे, संजोरो जी सीट आहे, या मुख़्तलिफ़ जेके बि तलका आहिनि, सभिनी में हींअर खां ई मुख़्तलिफ़ जेके अॻुवाणनि हींअर खां ई उज़र खवाइणु शुरू करे छॾियूं आहिनि या सरगर्मियूं शुरू करे छॾियूं आहिनि। त तव्हांजो छा चवणु हूंदो त मुस्तक़बिल में फंक्शनल लीग जी छा हिकमत भली हूंदी, कामयाबी माने सघंदी या इन जो को धचको रसंदो या फ़ाइदो रसंदो? ॾिसो, कॉम्पिटिशन जॾहिं बि तव्हां कॉम्पिटिशन जो ख़ासि मुक़ाबले जो ज़िक्र कंदो त मुंहिंजो ख़्यालु आहे त विदिन पार्टी, विदिन ऑर्गेनाइज़ेशन, कंहिं बि तनज़ीम जे अंदरि, कंहिं सियासी पार्टी जे अंदरि कॉम्पिटिशन जो हुअणु मस्बत ॻाल्हि आहे। मुक़ाबलनि सां ई जॾहिं माण्हू हिक ॿिए जे मुक़ाबले ते हूंदा आहिनि त मुक़ाबिलो हमेशह ख़िदमत जी तरफ़ वठी वेंदो आहे,
मुक़ाबिलो हमेशह मेरिट जी तरफ़ वठी वेंदो आहे, मुक़ाबिलो हमेशह मयार जी तरफ़ वठी वेंदो आहे। त अगरि सियासी तौर ते कॉम्पिटिशन पैदा पियो थिए त हीअ बहितरी जी ॻाल्हि आहे। ऐं माण्हू पार्टीज़ जे अंदरि बि महिनत कनि पिया, जुस्तजू कनि पिया ऐं पंहिंजे पाण खे सही हिकिड़ो सियासी वर्कर साबित करण जी जुस्तजू में आहिनि। त इहा हिकिड़ी मस्बत सियासत आहे ऐं इन सां सियासी अॻुवान ऐं हिते जो लोकल माण्हू हिक ॿिए सां राब्ते में रहंदो, त इहा बहितर ॻाल्हि आहे। ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल खे ईंदड़ जेको इलेक्शन हूंदो बल्दियात जो, अगरि इलेक्शन फ्री एंड फेयर आहे ऐं धांधली न आहे उन जे इलेक्शन में, त इंशाअल्लाह पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ई नुमाइंदा जमात हूंदी। अॼु तव्हां ॾिसी छॾो सांगड़ जो माण्हू बेज़ार थी चुको आहे। सांगड़ जे माण्हू खे गुज़िरियल 4 सालनि में जेको बल्दियाती असां वटि निज़ाम हो, तव्हां उन निज़ाम खे पोइ मुस्लिम लीग जे निज़ाम सां कंपेयर करे ॾिसो, तव्हांखे वाज़े फ़र्क़ु नज़र ईंदो त नाज़मी जे दौर में कमु थिया हुआ माण्हुनि जा। नाज़मी जे दौर में तव्हांखे बिल्डिंग्स बि नज़र ईंदियूं, रोड बि नज़र ईंदा, जेके टाउन्स हुआ उन्हनि जे अंदरि बि तव्हांखे कमकार नज़र ईंदो। अॼु जेके चेयरमैनी जो दौरु आयो आहे, चेयरमैन साहिबान त कमु करण जी तरफ़ रुझान ई न आहे रखियो, सिर्फ़ु करप्शन जी तरफ़ रखियो आहे। ऐं हीउ ॿियो दिलचस्प धोखो माण्हुनि खे ॾींदा आहिनि। माण्हुनि खे चवंदा आहिनि साईं नाज़मी जे दौर में उन्हनि वटि इख़्तियारात वधीक हुआ ऐं नाज़िम इख़्तियारात वधीक रखण जे करे कमकार कराईंदा। हाणे पाण खे इहा शइ बि ज़रूरी आहे त हिते जो अवाम बाख़बर हुजे त नाज़मी जे दौर में एसीज़ ऐं डीसीज़ नाज़िम जे अंडर हुआ, लेकिन जेको मालियाती फंड्स हुआ, जेके तरक़ियाती कमनि जे लाइ पैसो मिलंदो, उहो अॼु बि ओतिरो ई मिले पियो, बल्कि उनखां वधीक मिले थो। नाज़िमनि खे पैसो घटि मिलंदो तरक़ियाती कमु करण जे लाइ, अॼु नाज़िम चेयरमैन वटि पैसो तमामु घणो आहे। चेयरमैन वटि अगरि इख़्तियार न आहे त एसी ऐं डीसी ते इख़्तियार न आहे। तव्हांजो मक़सदु ख़िदमत अगरि करणु हुजे त तव्हांखे एसी डीसी ते हुकूमत करण जी का ज़रूरत न आहे। तव्हांखे बुनियादी तौर ते उन पैसे जो मस्बत इस्तेमालु करे पंहिंजे इलाइक़े में तरक़ियाती कमु कराइणा आहिनि। हिननि त पीपल्स पार्टी जा जेके बि चेयरमैन साहिबान हुआ, हिननि त सिर्फ़ु करप्शन ते फोकस रखियो ऐं माण्हुनि खे धोखे में रखिया त असां वटि नाज़िमनि वारा इख़्तियार न आहिनि। नाज़िमनि वारा इख़्तियार न बि हुजनि, तव्हां वटि पैसो त उन्हनि खां वधीक आहे। नाज़िमी जे दौर में यूनियन काउंसिल खे 2 लाख रुपया मिलंदा हुआ। खिप्रो जे अंदरि 9 यूनियन काउंसिल्स हुयूं, अॼु खिप्रो जे अंदरि 15 यूनियन काउंसिल्स आहिनि। ऐं अॼु 2 लखनि जी जाइ ते खिप्रो जे माण्हुनि खे ॿुधाईंदो हलां ख़ुसूसन इहा त 5,60,000 रुपया फ़ी महीने जा यूनियन काउंसिल्स ॾे अचनि पिया। हाणे 5,60,000 जो इस्तेमालु किथे पियो थिए, इन जो पुछाणो आवाम खे करणु खपे त चेयरमैन साहिबनि उहे किथे इस्तेमालु कया। पीपल्स पार्टी छो न लोकल पंहिंजे नुमाइंदनि खे पाबंद कयो त जॾहिं ओवरऑल सिंधी खटे आई हुई बल्दियाती निज़ाम में, त पोइ माण्हुनि ताईं ख़िदमत छो न थी? उहो पैसो केॾांहुं पियो वञे? अॼु बि उहो पैसो उहे जो उहे सेक्रेटरीज़ ऐं टाउन ऑफिसर्स खे मिले पियो, त उहो पैसो केॾांहुं पियो वञे? खिप्रे शहर जी तव्हां हालति ॾिसी वठो, करोड़े रुपया अॼु बि अगरि चेयरमैन न आहे उन जे बावजूदि अचनि पिया, पर खिप्रो शहर जी का घिटी तामीर न आहे थियल। बारिश थी वञे त खिप्रो जो माण्हू ॿाहिरि निकिरी नथो सघे पंहिंजे घर खां। सिवरेज जो सिस्टम खिप्रे जो तबाह आहे, ड्रेनेज सिस्टम खिप्रे जो तबाह आहे। सफ़ाई, मूंखे त कॾहिं ईअं महसूसु थींदो आहे शायदि सफ़ाई जे शौर खां बि खिप्रे जो माण्हू वाक़ुफ़ु न हुजे। हिननि कॾहिं सफ़ाई ॾिठी न हुजे, छो हिते सफ़ाई जो अमलो बि कंहिं तरफ़ बि दिलचस्पी नथो रखे। हाणे बुनियादी वजह छा आहे? जो इहो करप्शन जे वर चढ़ियल निज़ाम आहे। सफ़ाई वारे खां बि 3 खां 5,000 रुपया मंथली वरिती थी वञे त तव्हां घर वेही पघार खणो, 5,000 तव्हां ऑफिसर साहिब खे पहुचाए अचो, तव्हांखे सफ़ाई करण जी ज़रूरत ई न आहे। त तव्हां जेतिरा बि शहरी जेको सिविक सोसाइटी हूंदी आहे, शहरी निज़ाम जा जेतिरा बि इदारा कमु कंदा आहिनि, तव्हां अॼु खिप्रो जी कंहिं घिटी में वञो, तव्हांखे कंहिं बि इदारे जो माण्हू नज़र न ईंदो। मतिलबु तालीम सां वाबस्ता माण्हू हूंदा आहिनि, सिहत सां वाबस्ता माण्हू हूंदा आहिनि, किथे बि को बि तव्हांखे कमकार नज़र कोन ईंदो। सिविल हॉस्पिटल तव्हां हलिया वञो, उन में तव्हांखे सफ़ाई न नज़र ईंदी, जिते सिहत जे लाइ माण्हू अचे थो पंहिंजे इलाजु कराइण जे लाइ, ऐं सफ़ाई न हुजे सिविल हॉस्पिटल में, त तव्हां कीअं उतां खां सिहतमंद थी ॿाहिरि निकिरंदो? त खिप्रो सां सिर्फ़ु इहा खिप्रो जी कहाणी न आहे, इहा सिंध जे हर शहर जी कहाणी आहे। ऐं हर शहर करप्शन जे वर चढ़ियल आहे। ऐं ख़ुदारा हुकूमत खे गुज़ारिश कयां थो त माण्हुनि सां एतिरो ज़ुल्म न कयो, ऐं इहो ज़ुल्म कंदो त सिंध जो अवाम खे न एतिरो मजबूर कयो जो हू रोडनि ते रस्तनि ते निकिरी अची तव्हां खां हिसाब किताब वठे। हुननि खे पंहिंजी हदनि में रहणु ॾियो। ईअं न थिए जो हू रोड ते निकिरी अचनि ऐं पोइ उते ई चवनि त कहो तुम अदालत पे जाने से पहले, कहो तुम सफ़ारत पे जाने से पहले, कहो तुम वज़ारत पे जाने से पहले, दिखाओ हमें अपने अमाल नामे। ऐं थी सघे थो इहो का अजीब ॻाल्हि न आहे
जो ही माण्हू सुभाणे रोडनि रस्तनि ते ईंदा वज़ीरनि खां मुशीरनि खां ऐं हिननि खां पुछंदा त पंहिंजा अमालनामा असांखे ॾेखारियो। त बहितर इहो आहे त तव्हां हिन असांजो ही पुरअमन मुआशिरो आहे, इनखे पुरअमन मुआशिरो रहण ॾियो। हथ सां तव्हां माण्हुनि जा कमकार न करे माण्हुनि खे ज़हनी तौर ते परेशान करे के खाना जंगी जी तरफ़ न वठी वञो। सियासत में नौजवाननि जो अहम किरदारु रहियो आहे। तव्हां बि माशाल्लाह नौजवान आहियो ऐं पाकिस्तान जी 65% आबादी जेका आहे उहा नौजवान ते मुश्तमिल आहे। इन हवाले सां तव्हांजो सिंध जे नौजवान लाइ छा चवणु हूंदो सियासी हवाले सां? ॾिसो, आओ सिंध जे नौजवान खे वाज़े तौर ते पैगाम थो ॾियां त तव्हांखे सियासी थियणो पवंदो। अगरि तव्हां सिंध सां मुख़लिस आहियो, पंहिंजी धरती सां मुख़लिस आहियो, पंहिंजे मुल्क पाकिस्तान सां सचा आहियो त तव्हां सियासी माण्हू थियो। अॼु हिकिड़ो नओं खेल जेको आहे हुकूमतनि ऐं इन्हनि पुराणनि जेके उहो इहो आहे त माण्हुनि जे ज़हननि में सियासत खे हिकु बुरी शइ जे तौर ते पेश कयो थो वञे ऐं पढ़े लिखे माण्हुनि जे अंदरि हिकिड़ो तासुर पैदा पियो कयो वञे, बाबा सियासत असां खां परे रहंदासीं, इहा ख़राबु शइ आहे। ॾिसो, समाज जो पढ़ियो लिखियो माण्हू, समाज जो बाशऊर माण्हू ऐं समाज जो सुठो इंसानु जेसि ताईं सियासी न थींदो ओसि ताईं समाज में बहितरी जी का बि गुंजाइश न आहे। अगरि समाज बहितर करणु चाहियो था त सियासी थियो ऐं नौजवाननि खे सियासी थियणो पवंदो ऐं सियासी जिदोजहद बि करणी पवंदी पंहिंजे हक़नि जे लाइ। ऐं तव्हां अगरि पंहिंजे पाण खे गैर सियासी करे छॾियो त पोइ ज़ाहिर आहे तव्हां बहितरी जी उमेदु न रखिजो, पोइ नसुल दर नसुल ग़ुलामी ई आहे। त नौजवान खे क़ुर्बानी ॾियणी पवंदी, अॻिते वधणो पवंदो। अॼु जी महिनत तव्हांजी ईंदड़ नसुल खे सही हक़ूक़ ॾियण जी तरफ़ हिकिड़ो रस्तो खुलंदो थो वञे। चोॿोल हलनि पिया त खिपरे खे ज़िलो बणायो वञे पियो, ईअं सिंध में काफ़ी ॿिया ज़िला ठहनि पिया, उन में खिपरो बि शामिलु आहे। त छा तव्हां इन शइ जी हिमायत कंदो? ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि इन सां गॾु तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ॿुधण में अचे पियो ज़रीन मूजिबि त खिपरे ज़िले जो जेको हेडक्वार्टर हूंदो जेको उहो या त ॿेरानी आहे या नवाज़री हूंदो, त तव्हांजी छा इन फ़ैसिले जी हिमायत कंदो या मुख़ालिफ़त कंदो? ॾिसो, खिपरो ज़िलो ठहिणु हिकु बहितर अमल आहे ऐं जॾहिं बि तव्हां हुकूमत खे जेतिरो हेठीं सतह ते खणी वेंदो ओतिरो ई आवाम जी उन में भलाई पोशीदा हूंदी आहे। त इहो हिकिड़ो बहितर अमल आहे अगरि खिपरो खे ज़िलो ठाहियो थो वञे। हाणे ॿी ॻाल्हि त खिपरो खे ज़िलो ठाहिण खां पोइ उनजो हेडक्वार्टर अगरि जाम नवाज़ अली या ॿेराणी रखियो वेंदो त मुंहिंजो ख़्यालु आहे त उनमें शायदि ई सियासतदान जेके अॼु जी पॉलिसी मेकिंग कनि पिया या हुक्मरान जमात आहे उनखे शायदि शऊर ई न आहे इन शइ जो त खिपरो तालको एरिया जे हिसाब सां सांगड़ जे 5 तालुकनि खे तव्हां गॾाईंदो, उनजे बावजूदि खिपरो तालको वॾो तालको आहे। हाणे खिपरो खे अगरि तव्हां ज़िलो बि ठाहींदो ऐं सुभाणे खिपरो जी ओभर वारी कुंड ते वेठल माण्हू अगरि जाम नवाज़ अली ट्रेवल करणु चाहींदो त उनखे वरी बि त 100-150 किलोमीटर ट्रेवल करिणो पवंदो। पोइ तव्हां 150 किलोमीटर अगरि तव्हांखे सफ़रु कराइणो ई आहे त पोइ बिला वजह जा ख़र्च छो था कयो? सरकारी ख़ज़ाने ते लुटमार छो था करणु चाहियो? सांगड़ में रहण ॾियो तव्हां। सांगड़ में ऑफिसिस त मौजूदु आहिनि, सरकारी ख़ज़ाने ते नओं वज़न त कोन्ह ठहंदो। सरकारी ख़ज़ाने ते वज़न अगरि ठाहिणु चाहियो त उनजो फ़ाइदो माण्हुनि खे मुंतक़िल कयो। खिपरो एरिया वाइज़ तमामु वॾो हिकु एरिया रखे थो ऐं कंहिं वक़्त में बरे सगीर जो सभ खां वॾो तालुको। त अगरि उनखे ज़िलो ठाहिणो आहे त पोइ खिपरो ई ज़िलो ठहंदो। पोइ खिपरो सां मुलाइका जेके बि तव्हां ॿिया इलाइक़ा जेके ओभर वारी सिंध जा इलाइक़ा हुजनि उहे तव्हां खिपरो सां गॾाए ज़िलो ठाहियो ऐं जंहिं रुख ते खिपरो जे माण्हुनि जी भलाई थिए, फलाह बहबूद थी सघे। अदरवाइज़ त हाणे खिपरो जो माण्हू न त हिते जो पब्लिक ट्रांसपोर्ट एतिरो सुठो आहे जो जाम नवाज़ अली आसानी सां पहुची सघंदा। करप्शन जे वरचल सिंध में अगरि जेकॾहिं ईंदड़ वक़्त में पाकिस्तान मुस्लिम लीग फ़खनल खे जेकॾहिं इक़्तिदार जो मौक़ो मिले थो त उनजी पहिरीं हिकमत अमली छा हूंदी, जंहिंमें अवामी भलाई शामिलु हुजे, जंहिंमें बल्दियात जा निज़ाम सुठा हुजनि, सुठी सिहत हुजे, सुठी तइलीम हुजे, सुठा रोड रस्ता हुजनि। इन हवाले सां बुनियादी जेके सहूलियतूं आहिनि जेके पंहिंजे आइन में लिखियल आहिनि उन हवाले सां पाकिस्तान मुस्लिम लीग फ़खनल जी पहिरीं हिकमत अमली छा हूंदी? ॾिसो, पाकिस्तान मुस्लिम लीग फ़ंक्शनल बिल्कुलु वाज़े आहे ऐं असां फ़ंक्शनली खोखलनि नारनि जा इन्हनि चकरनि में न आहे। ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग फ़ंक्शनल जी जेका बुनियादी तब्दीली हूंदी उहा इहा हूंदी त तालीम जे निज़ाम खे बहितर कयो वञे। छो तालीम जेसि ताईं तव्हांजी बहितर नथी थिए तव्हांजा ॿिया इदारा डिपेंडेंट आहिनि तालीम ते। बहितर तालीम हूंदी त तव्हांजो समाज बि बहितर थींदो ऐं तव्हांजा इदारा बि माण्हुनि खे हलाइणा हूंदा आहिनि ऐं अगरि उहो
तालीम याफ़्ता हूंदा तॾहिं बहितर अंदाज़ में हलाए सघनि था। ऐं तालीम खां पोइ असांजी ॿी प्रायोरिटी पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जी सिहत आहे। सिहतमंद ई इंसान समाज जे लाइ बहितरी जे लाइ जुस्तजू करे सघनि था। ऐं जेके माण्हू सिहतमंद मुआश न आहिनि त उन्हनि जो समाज जी बहितरी में किरदारु नथो थिए। त सिहतमंद वजूद जो हुअण बि ज़रूरी आहे। ऐं उन खां पोइ पाकिस्तान मुस्लिम फंक्शनल रोज़गार ते फोकस्ड आहे, इंसाफ़ ते फोकस्ड आहे, त अमन ते फोकस्ड आहे। जेसि ताईं समाज में अमन न हूंदो ऐं तेसि ताईं न तव्हां कारोबार सुठो था करे सघो ऐं न ई ॿियो को बि तव्हांजो समाजी को बि कमकार आहे उन में बहितरी कोन ईंदी। त पाकिस्तान फंक्शनल बुनियादी ढांचे खे ठीकु कंदी। जेसि ताईं बुनियादी ढांचो ठीकु न कंदासूं ऐं मथे खां शयूं बहितर कंदासूं, हेठि शयूं ख़राबु रहंदियूं त ओसि ताईं समाज में बहितरी कोन ईंदी। जीअं त काफ़ी तमामु घणियूं ॻाल्हियूं थी वयूं, के थी वयूं के रहिजी वयूं हूंदियूं। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी तरफ़ हाणे रवां आहे। तव्हां खां आख़िरी हिकिड़ी राय वठंदासीं सियासी हवाले सां। तव्हांजी आवाम लाइ का राय हुजे, सिंध जे नौजवाननि लाइ ख़ासि करे का राय हुजे, उहा ॾिजो। ॾिसो, सिंध जे माण्हू लाइ मुंहिंजो ख़सूसनि इहो पैगाम आहे त सियासत में हमेशह रोल मॉडल्स हूंदा आहिनि तव्हांजा। ऐं सियासत में रोल मॉडल उन खे ठाहियो वञे जंहिंजो किरदारु बि मथां हुजे। ऐं मुंहिंजी जेका पसंदीदा शख़्सियत आहे क़िबला पीर साहिब पागारो जी शख़्सियत आहे। ऐं क़िबला पीर साहिब जी शख़्सियत जी सभ खां बहितरीनु ॻाल्हि इहा आहे जो क़िबला पीर साहिब इख़लाक़ ते मबनी हमेशह सियासत कई आहे। कॾहिं कंहिंजी ज़ाती तनक़ीद न आहे कई, हमेशह सब्र जी तलक़ीन कई आहे। ऐं हमेशह इहो पाण फरमाईंदा आहिनि त इख़्तिलाफ़ राय खे बर्दाश्त कयो, माण्हुनि जे पॉइंट ऑफ व्यू खे सम्झो ऐं माण्हुनि जी ॻाल्हि खे एतिराम ॾियो, उन्हनि जी ॻाल्हि खे इज़त ॾियो, मुख़ालिफ़ जी ॻाल्हि खे बि इज़त ॾियो। त असांखे रोल मॉडल असांजी ज़िंदगी में सियासी रोल मॉडल जो हुअणु इंतिहाई ज़रूरी आहे। ऐं सियासी रोल मॉडल उहो हुजे जंहिंजे किरदार मां उहा शइ साबित थिए। सिर्फ़ु सियासी तक़रीरूं न हुजनि, खोखला नारा न हुजनि। ऐं ॿी ॻाल्हि त पाण जेको नियाणियुनि जे तालीम लाइ क़िबला पीर साहिब जेको अमली कमु कयो, ख़सूसन पंहिंजी साहिबज़ादी खे पंहिंजो सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जॾहिं पाण रूहानी सफ़र ते निकिता, इहा अॼु जे समाज जी सभ खां वॾी तब्दीली आहे त पीर पागारो पंहिंजी साहिबज़ादी खे गॾु वठी आया ऐं हुर जमात जा जिथे जिथे इज्तिमा थिया त पाण पंहिंजी साहिबज़ादी खे दीदार जे वक़्तु पाण सां गॾु बीहारे हिकिड़ो वॾो स्ट्रॉन्ग मैसेज ॾिनो, हिकिड़ो मज़बूत पैगाम ॾिनो त न्याणी पुट जी बराबरी रखे थी, न्याणी कंहिं तरह सां बि कमतर न आहे। तव्हां न्याणी खे इज़त ॾियो, न्याणी खे समाज में मुक़ाम ॾियो, न्याणी खे तालीम ॾियो ऐं न्याणी खे बराबरी ॾियो। त पंहिंजे समाज में इन बुनियादी तब्दीली जी बि ज़रूरत आहे त असांजे समाज में औरत जो मुक़ाम ख़सूसन सिंधी समाज में तमामु मथां हूंदो ऐं अॼु असांजे समाज में औरत जे मुक़ाम खे डिग्रेड कयो वियो आहे। असांखे क़िबला पीर साहिब जी शख़्सियत खां इहा शइ ख़सूसन सम्झणी पवंदी त औरत जो समाज में मुक़ाम छा आहे ऐं छा हुअणु खपे। पाण उनजो प्रैक्टिकल करे ॾेखारियो आहे, ख़सूसन पंहिंजी साहिबज़ादी खे नंढड़ी खे गॾु वठी अची हिकिड़ो मैसेज ॾिनो आहे। त आउं बि हिते जे माण्हुनि खे इहो मैसेज ॾियां थो त ज़िंदगी में पंहिंजे लाइ बहितरीनु रोल मॉडल जो इंतिख़ाबु कयो ऐं उहो रोल मॉडल असूल ते मबनी हुजे, किरदार ते मबनी हुजे। ऐं ॾिसो, लालच हवस या इन्हनि ते मबनी शयूं न हुजनि। ऐं कंहिं माण्हू अगरि पैसो वधीक ठाहे छॾियो आहे त उहो कॾहिं बि तव्हांजो रोल मॉडल न हुजे। रोल मॉडल उहो हुजे जेको हमेशह असूल लाइ बीठो हुजे। जीअं त प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी तरफ़ वञे पियो ऐं तव्हां असांजे प्रोग्राम में आया, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढे असांखे ॾिनो, तव्हांजो महिरबानियूं। जी नाज़रीन, तव्हां प्रोग्राम ॾिठो पंहिंजनि जी पुकार, जंहिंमें असां सां गॾु शामिल हुया पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जा एडिशनल ऑर्गेनाइज़ सेक्रेटरी हुर मोहम्मद ख़ान मंगेरो, जंहिं सियासी हवाले सां, ईंदड़ मुस्तक़बिल जे हवाले सां या मौजूदा सूरत जे हवाले सां ॻाल्हियूं कयूं। ईंदड़ हफ़्ते ॿिए कंहिं महिमान सां गॾु शामिलु थींदासीं। तेसि ताईं पंहिंजे मेज़बान मासूम मुस्तफ़ा कुंभर खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।